हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मोमिनु का जसदिन वाहिदिन इन इश्तका ऐनहु इश्तका कुल्लु इन इश्तका रसहु इश्तका कुल्लु। मदीना वारे फिर मीर फरमायो अल मुस्लिमु का जसदिन वाहिदिन मुसलमान हिकड़े जिस्म वांगुर सभई मुसलमान हिकड़े जिस्म वांगुर अदा मुझे जिस्म में जेकरे अख में सूरा बेकरार अवा हल कम कार ते न हली सघंदो अख में सूरा कम हथन सां कंदे मजदूरी अखिन सां थोड़ी कंदे चेन तड़पा पे तो माना अख में सूरा सजो जिस्म बेकरार जिस्म जे के हिस्से में सूरा सजो जिस्म बेकरार मुसलमान जेकॾहिं का ॿिए मुसलमान खे तकलीफ़ असां खे उहा तकलीफ़ हुअण घुरिजे। गज़ा ऐं फ़लस्तीन जा मुसलमान मरनि पिया, इंसान मरनि पिया, असांखे का परवाह ई करे। असां उन्हनि जे लाइ को आवाज़ जेतिरो असांजे हथ में आहे इज़राइली मसनूआत यहूदी अमेरिका जी मसनूआत जो मुकम्मल बाइकाट कयूं, इरादो त कयूं, कोशिश कयूं पंहिंजे घर वारनि खे सम्झायूं उहे सर्फ एक्सेल एरियल जेके उहे बोतलूं कोल्ड ड्रिंक जिन सर्फनि सां कपड़ा वधीक साफ़ थियनि था ॿिया पाकिस्तानी सर्फ भली घटि साफ़ थियनि असांजा कपड़ा मेरा सही उन्हनि मासूम बचड़नि जो खून पियो थिए ऐं उहे रोई अलाह खे चवनि था उहे मासूम बचड़नि जूं सिसकियूं आऊं चवंदियूं असां अलाह जे आॾो दावी थींदासीं मदीने वारे मीर जे आॾो असां कटजंदा रहियासीं हे सभु ऐश सां अयाशी सां गुज़राईंदा रहिया का इन्हनि खे परवाह नहीं हू बि त मुसलमान आहिनि ऐं क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त जे करे पिया मरनि ॿी का बि ॻाल्हि कान्हे का उनजी इबादत असां ते भला ओॾे नथा पुॼी सघूं हिते हिननि जी मुखालफ़त रहूं इन्हनि जी का बि शइ न वठूं तव्हांजो था कुझु नथो असर थिए इन ई अमरीकी मसनूआत मां इज़राइली मसनूआत मां हो इज़राइल खे पैसा ॾिए थो हथियार ख़र्च करे मुसलमान खे मारे पिया अब इहो बाइकाट असां थी सघे थो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन यहूदियुनि जे किले लाइ छा कयो साहब अर्ज़ कयो साईं इहे मज़बूत आहिनि इन्हनि जी मईशत मज़बूत आहे इन्हनि जा खजनि जा वण वढियो इहे सुञा थींदा पाणे सिलेंडर कंदा ऐं कयूं मसनूआत कंहिंजी जो बाइकाट कयो मईशत तबाह कयो पाणे किरंदो विढ़ंदो छा थिया पैसनि ते चओ अला मुंहिंजे बाइकाट सां छा थींदो मां बस कई त छा थींदो मूं हिकिड़े सां छा थींदो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ हिकिड़ो हो न जंहिं पाणीअ जो जेको आहे चुंभ में खणी वञी विसाए पियो हज़रत इब्राहिम जी बाह त कान पई विसे पर हुनजी तारीफ़ थी जंहिं बाह खे फूको ॾिनो अञा वधे हुनजे करे बाह न वधी हू लानती तड़ियल थियो असांजे जेतिरो वस में आहे ओतिरो हुजे जेतिरो असांजे वस में आहे एतिरो एहतिजाज त करे सघूं था हक़ ऐं सच ख़ातिर लिखूं हक़ ऐं सच ख़ातिर ॻाल्हायूं एतिरो त असांजे वस में आहे गूंगा शैतान त न थी वञूं दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं ताबेदारी नसीब फरमाए